الرسل وخاتم الأنبياء والمرسلين أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم هو الذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله وكفى بالله شهيدا محمد رسول الله فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر ألم نشرح لك صدرك ووضعنا عنك وزرك الذي أنقض ظهرك ورفعنا لك ذكرك فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر في شان حبيبه وما أرسلناك إلا رحمة للعالمين صدق الله العلي العظيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شریف پڑھو اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد 19 नवंबर 2020 जुम्मतुल मुबारक जी बाबरकत रात ॻोठ वाहिद बख्श मलक में सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सां ही जलसो मुनक़द आहे। इंतहाई शुक्रगुजार आहियां साईं हाफिज़ मोहम्मद लाइक साहब ऐं मोहतरम नज़ीर अहमद साहब जो जिन जी मोहब्बत भरे दावत ते अल्लाह साईं तमाम मुजाहिदन आशिकन दीनदारन जी मुख्य ज़ियारत नसीब फरमाई आहे। अल्लाह साईं का दुआ है रब साईं तां असांजो हिते गॾिजी वेहण ऐं क़ुरान मजीद जी कचहरीअ में शामिल थियण ॿुधण ॿुधाइण अचण कदम कदम खणण पंहिंजे रज़ा जे लाइ अल्लाह साईं क़बूल फरमाए। मदीने वारे साईं जी सीरत कंहिं पुछो सहाबीअ खां असांखे हुज़ूर जी सीरत त ॿुधाए।
तो हुजूर जे साहब ये जवाब दिनो कान खुलुकुल कुरान, सजो कुरान मदीने वाले साईं जी सीरत ही सीरत आ। अल्लाह पाक के नबी सब प्यारा पर हजरत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम घना प्यारा। हुजूर जो लक़ब अल्लाह रखियो मुस्तफ़ा। मुस्तफ़ा माना चूंडियल। अब चूंड कभी आ न 100 माण्हुनि मां साईं असांखे 5 माण्हू चूंडना आहिनि त चूंड कंदा आहियूं। मोबाइल वठणी आहे त सभिनी मोबाइलनि मां चूंड कंदा आहियूं। गाॾी वठणी आहे त सभिनी गाॾियुनि मां चूंड कंदासीं। हिन काइनात मां अल्लाह इंसान खे चूंडियो, इंसाननि मां वरी अल्लाह साईं मुसलमाननि खे चूंडियो, मुसलमाननि मां वरी अल्लाह पाक नेकनि खे चूंडियो, नेकनि मां वरी अल्लाह नबियनि खे चूंडियो, नबियनि मां वरी अल्लाह पंहिंजे मिठड़े मोहम्मद खे चूंडियो। नबियनि जी जमात चूंडियल जमात आहे, पर हुजूर उन चूंडियलनि मंझां बि चूंडियल। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं चूंडजी आया त साईं जे लाइ वरी अल्लाह हर शइ खे चूंडियो। हुजूर के लिबास मिलियो भी चूंडियल, अखलाक मिलिया भी चूंडियल, खानदान मिलियो भी चूंडियल, नालो मिलियो भी चूंडियल, कबीलो मिलियो भी चूंडियल, अबू अब्दुल्लाह मिलियो भी चूंडियल, अमड़ आमिना मिली भी चूंडियल, दाई हलीमा मिली भी चूंडियल, दीन मिलियो भी चूंडियल, कुरान मिलियो भी चूंडियल, शहर मिलियो भी चूंडियल। हर शे अल्लाह से चूंडी मदीने वाले साईं। पुट ॻाल्हायो न ॿारो, अने ॿारनि खे चुप करायो या इनखे घर मोकिलियो। हर शे अल्लाह चूंडी, छो त हुजूर पाण बि चूंडियल। सीरत जे जलसनि मां असां मज़ो त वठूं था, लुत्फ़ त वठूं था, असां इहो त ॾिसण ईंदा आहियूं कहिड़ो मौलवी वाइज़ भलो थो करे। इहो सिखण जी कोशिशि न कंदा आहियूं त आलिमनि सुहिणे जी सीरत ॿुधाई कहिड़ी। सच ॻाल्हाइण मदीने वारे साईं जी सीरत आहे। ॿुधी हलिया वेंदासीं असां मुस्लमान सच ॻाल्हाइण लाइ तयार न थिया आहियूं अॼु ॾींहं ताईं। गिला खां पाण खे बचाइण मदीने वारे साईं जी सीरत आहे। हिक ॿिए सां हसद न करण जो मिठड़े मोहम्मद करीम जी सीरत आहे। हिक ॿिए सां अखलाक सां ॻाल्हाइण, गार गंद न ॾियण हुजूर जी सीरत आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अब सीरत ॿुधण ॾाढो सवलो आहे, सीरत ते हलण ॾाढो ॾुखियो। गुस्सो अची वञे सब्र करण हुजूर जी सीरत आहे। जेको गार ॾे उनखे सलाम करण, उनखे दुआ करण, इहा हुजूर जी सीरत आहे। जाथा सिज उभरे थो, जेस ताईं सिज लहे थो, जिते भी अल्लाह जी खुदाई आहे उते हुजूर जी मुस्तफ़ाई आहे। हुजूर एॾो दीन कीअं पखिड़ियो। मता को चवे साईं हुजूर तलवार जे ज़ोर ते दीन जेको आहे जंग झर में पुॼायो, कॾहिं बि न। हुजूर दीन अखलाक जे ज़रिए, प्यार जे ज़रिए पुॼायो अथव। प्यार हिकु अहिड़ो हथियार आहे, मोहबत हिकु अहिड़ो हथियार आहे जंहिंसां पराओ बि पंहिंजो थी वेंदो अथव। असां हिक ॿिए खे खुल्क ॾियूं, हिक ॿिए जी इज़त करणु सिखूं। घर असांजा मातम बणिया पिया आहिनि। बाहि थी ॿरे, भाती भाती खां परेशान आहे, गुज़ारो मुश्किल थी वियो आहे। जंहिं क़ौम खे हुजूर जहिड़ो नबी हुजे, क़ुरान जहिड़ो किताब हुजे, उहा क़ौम वरी परेशान गुज़ारे। पोइ असांखे फॉल्ट ॾिसणु खपे त फॉल्ट कहिड़ी तार में आहे, बल्ब छो नथो ॿरे। मिस्त्री घुराईंदा आहियो न साईं, बिजली ख़राब थी वई, ॾिस त सही फॉल्ट किथे आहे।
कुरान जड़ो सचो किताब भी आए, हुजूर जड़ो सचो नबी भी असा के मिलियल आहे, नबियन जो सरदार। पो असा परेशान छो आयूं ज़िल्लत में मुसलमान? फॉल्ट काथे? वो फॉल्ट आए असा जे दिल में। कलमो असा जे ज़बानन दे आए, दिल में लथो ही ना। हुजूर जो दीन असा जे ज़बानन दे आए, पर दिल में असा उनके जगह ॾिनी ना। हुजूर खे मञींदा आहियूं, हुजूर जी न आहियूं मञींदा। साईं चए तो शादी हीअं कर, गमी हीअं कर। न न, शादियुनि में पंहिंजूं रस्मूं, गमियुनि में पंहिंजूं रस्मूं। साईं तुझे सच ॻाल्हाए। मुस्लमान चए तो कूड़ न ॻाल्हाईंदुमि त कारोबार कीअं थींदो? अचो त हुजूर सां प्यार कयूं। अब जैसा प्यार कबो आहे न, उनजी ॻाल्हि बि मञबी आहे। जिसां मोहबत हूंदी आहे उनजी ॻाल्हि बि मञबी आहे। अबे खे चवंदी आहे अबो प्यारो आहे, पर अबे जी मञींदुमि काई शइ न। इहो प्यार न आहे, कूड़ आहे, इहो धोखो आहे, इहो ड्रामो आहे, इहो फ्रॉड आहे। मदीने जे मीरा मिना जे लाल अल्लाह जे दिलबर नबी फरमायो, ला युमिनु अहदुकुम हत्ता कुना हब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। तामा कोई मानू मोमिन मुसलमान थी न सघंदो जेस ताईं के मां रबी मोहम्मद सां प्यार न करे। साईं फरमायो जैसे मूंसां प्यार न कंदो मोमिन थी न सघंदो। मुझा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ सुनो साईं, सुना तू त असांखे ॾाढो प्यारो आहे, असां तोसां प्यार कंदा हो। अॼु ही मलक साहिबन जे ॻूठ में जलसो रखियल आहे त मदीने वारे साईं जी सीरत बयान थे। अॼु आशिक आया आहिनि, पंहिंजा घरड़ा छॾे आया आहिनि, हिकिड़ा रस्तनि में आहिनि। ओ अॼु हिते मेलो मचंदो, मदीने वारे साईं जा तराना ॿुधंदासीं, ॿुधाईंदासीं। परे परे खां आलिम सगोरा आया, सखर खां अब्दुल समद इनक़िलाबी आयो। अब्दुल समद असांखे ॿुधाए मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान कहिड़ो। ओ दिल भरा सां त तोसां ॾाढो प्यार कंदो हो। साईं फरमायो न न, एतिरो प्यार पो क़बूल कोन्हे। सुणो तोसां केतिरो प्यार कयूं त असां मोमिन मुसलमान थींदासीं। साईं फरमायो ला युमिन अहदुकुम हत्ता कुना हब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। सब ॾाढियां चओ सुभान अल्लाह। जागो था दाना बा ॾाढियां वरी बुलंद आवाज़ सां चओ सुभान। साईं जन फरमायो अबी अम्मा खां वधीक मां रवि मोहम्मद प्यारो हुजांव, बचन ॿारनि खां वधीक मां मिठड़ो मोहम्मद प्यारो हुजांव, दोस्तनि अहबाबनि खां वधीक मां रबी घोट प्यारो हुजांव। तॾहिं तमाम मोमिन मुसलमान थींदो जेस ताईं मां रबी मिठड़े मोहम्मद सां पूरी काइनात जे इंसाननि खां वधीक प्यार कयो। अचो अचो घोट की ज़िले वारो, अल्लाह जो वास्तो अथव। मदीने वारे साईं सां प्यार जो इज़हार ईअं कयो। चओ त अॼु खां पोइ मुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजे मर्ज़ीअ ते कोन गुज़रंदी, मुंहिंजो सुबुह शाम ईअं गुज़रंदो जीअं मदीने वारे जो हुकुम हूंदो। सुबुह ईअं गुज़ारींदुमि जीअं सुहिणो राज़ी, जीअं अल्लाह राज़ी। शाम ईअं गुज़ारींदुमि जीअं सुहिणो राज़ी, जीअं अल्लाह राज़ी। आज़ान ईंदी त सुहिणे जे हुकुम मुताबिक़ निमाज़ ते हलियो ईंदुमि। 5 वक़्त अल्लाह पंहिंजे हबीब जे उम्मत ते निमाज़ फ़र्ज़
कई ओ मौत मथा बीठो हुजई तभी कूड़ न ॻाल्हाए जाए। मदीने वारे साईं फरमायो मुझो उम्मती हर गुनाह करे सके थो, मुझो उम्मती कूड़ कॾहिं ॻाल्हाईंदो ई कोन। मदीने वारे साईं फरमायो हसद ने किन खे ईअं साड़ींदो जीअं सुकल काठिन खे बाहि साड़ींदी आहे। ओ हाजी साहब हसद न कजाए मतां हच सड़ी न वञई, ओ निमाज़ी हसद न कजाए मतां निमाज़ूं सड़ी न वञनी। ओ तिलावत करण वारा मुसलमान सां साड़ न कजाए मतां तुझे तिलावत वारी ने की न बदअमलीअ जे करे सड़ी न वञई। मतां क़यामत वारे ॾींहुं उथे त सॼो अमाल नामो सड़ियो पियो हुजे। न न अल्लाह जे हबीब सां प्यार जो इहो ऐलान। मदीने वारे साईं फरमायो अल हसद यकुलुल हसनात कमा ताकुलुन नारुल हतब औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। हसद ने किन खे ईअं खाईंदो जीअं सुकल काठिन खे बाहि साड़े छॾींदी। हलिया हलिया दुनिया वारा मुझे मिठड़े मोहम्मद फरमायो काबतुल्लाह के कोई माण्हू अची करे शहीद करे ड्राए सिर सिर पटे करे ॿाहिरि उछलाए। हुज़ूर फरमायो केॾो गुनाह। साहबन चयो साईं त वॾो गुनाह। साईं फरमायो साहबियो काबे खे शहीद करण वारे माण्हूअ खे एॾो गुनाह न थींदो आहे जेतिरो मुसलमान के गार ॾियण वारे के गुनाह थींदो अथई। माउ भेण जूं गारियूं अॼु मुसलमान हिक ॿिए खे ॾियनि तॾहिं ॾींहुं थो गुज़रेनि। ख़बरदार ख़बरदार इहो हुज़ूर जो दीन न आहे। तूं कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे तुंहिंजी ज़िंदगीअ ते तुंहिंजी मर्ज़ी न हलंदी, तुंहिंजी ज़िंदगीअ ते मदीने वारे साईं जी मर्ज़ी हलंदी। हलिया कलमे वारा ईअं ज़िंदगी गुज़ार जीअं क़ुरान चए थो, ईअं ज़िंदगी गुज़ारींदो वेंदे जीअं मौत ईंदई क़बर में पुॼंदो वेंदे। हिकु पेर क़बर में हूंदई ॿियो पेर जन्नत में हूंदई। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, शान अहल बैत, जमीयत उलमा इस्लाम। नारे तकबीर। अल्लाह पंहिंजे हबीब सां प्यार जो इज़हार कयो ॾाढो प्यारो। सुनो अरबी मिठड़ो मोहम्मद ॾाढो प्यारो। फरमाया हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा व दीनिल हक लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही व कफ़ा बिल्लाहि शहीदा मुहम्मदुर रसूलुल्लाह। देखो सुभान अल्लाह चाहिए अल्लाह इन साल उनके मदीनो घुमाए। अब कुरान खोले ॾिसंदव न, कुरान में अल्लाह पंहिंजे हबीब खे सॾु कयो आहे। सभु चओ सुभान अल्लाह। दुनिया वारा नबी 1,24,000 दुनिया में आया, सब नबी प्यारा, पर यार मिठड़ो मोहम्मद मीर जो सभिनी खां वधीक प्यारो। कुरान में अल्लाह आदम अलैहिस्सलाम के सॾु कयो या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नह। नूह अलैहिस्सलाम के सॾु कयईं या नूह हुबित बिसलाम मिन्ना व बरकात। कुरान में अल्लाह सॾु कयो जनाब ज़करिया अलैहिस्सलाम के या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिगुलामिन इस्मुहु यहया। अल्लाह साईं सॾु कयो जनाब इब्राहीम अलैहिस्सलाम के वनादैनाहु या इब्राहीम कद सद्दक़तर रुया इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन। रब साईं सॾु कयो हिन कुरान में जनाब मूसा अलैहिस्सलाम के मा तिलका बियमीन या मूसा। रब साईं सॾु कयो ओ ईसा नबी खे तभी नालो खये
या ईसा इन्नी मुतवफ़्फ़ीक व राफ़िउका इलैया। आदम अलैहिस्सलाम के सॾु कयईं या आदम चई करे, नूह अलैहिस्सलाम के सॾु कयईं या नूह चई करे, ज़करिया अलैहिस्सलाम के सॾु कयईं या ज़करिया चई करे, अय्यूब अलैहिस्सलाम के सॾु कयईं या अय्यूब चई करे, हाँ मूसा नबी के सॾु कयईं या मूसा चई करे। ओ ईसा अलैहिस्सलाम के सॾु थियो यो ईसा जे लफ़्ज़नि सां। ओ दुनिया वारा, ओ मलक साहिबन जे ॻोठ में अचण वारा, ओ हिन जलसे में अचण वारा, साईं मोहम्मद लाइक जे दावत ते जलसे में शरीक थियण वारा, ओ घरनि में वेही ॿुधण वारा, जॾहिं तुझे ऐं मुंहिंजे नबीअ जो नंबर आयो, अल्लाह क़ुरान में या मुहम्मद चई सॾु कयो ई न आहे। रब सॾु कयो पंहिंजे दिल पर खे, तोखे ऐं मूंखे अदब सेखारण जे लाइ रब हीअं सॾु कयो या अय्युहन नबी, ओ मुंहिंजा नबी, सब चओ सुभान अल्लाह। या अय्युहर रसूल, किथे अल्लाह हीअं सॾु कयो या अय्युहल मुज़म्मिल। अब कुरान सां जंहिंजी दिल ठरे थी ओॾा ॾियां चए सुभान अल्लाह। जेके साड़ थिए तो वो सफ़ा न चवे, जंहिंजी दिल ठरी पई आहे ओॾा ॾियां चए सुभान अल्लाह। या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला निस्फ़हू औ इनक़ुस मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। किथे अल्लाह पंहिंजे हबीब खे हीअं सॾु कयो या अय्युहल मुद्दस्सिर, किथे रब साईं हीअं सॾु कयो तोहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा। किथे रब साईं हीअं सॾु कयो पंहिंजे दिल पर नबीअ खे यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। ओ मुझा यासीन नबी, ओ मुझा ताहा नबी, ओ मुज़म्मिल नबी, ओ मुद्दस्सिर नबी, जंहिंजे चेहरे खे क़ुरान वज़्हा कोठियो अथई, जंहिंजे पेशानीअ खे क़ुरान वल कमर कोठियो अथई, ओ जंहिंजे ज़बान खे क़ुरान लातो हर हिक बि लिसान का कोठियो अथई, जंहिंजे सीने खे क़ुरान अलम नशरह कोठियो अथई, अलम नशरह लक सदरक। ओ जंहिंजे पुठीअ जो ज़िक्र क़ुरान में वन कज़ा ज़हरक। ॾाढो प्यारो हो अल्लाह खे, ॾाढो प्यारो अल्लाह के। जिथे रब जो नालो हूंदो उते मदीने वारे साईं जो नालो हूंदो। आसमानन में अल्लाह जो नालो त हुजूर जो नालो, धरतीअ ते अल्लाह जो नालो त हुजूर जो नालो, सिज चंद्र ते अल्लाह जो नालो त हुजूर जो नालो। चंद्र ते हिकिड़ो साइंसदान वयो, हीअं जो चंद्र ते पेर रखियो अथई, हिकु आवाज़ ॿुधण में आयो, ॾाढो मिठड़ो आवाज़ हो। चंद्र वारो साइंसदान जॾहिं मोटी आयो, सॼियूं ॻाल्हियूं रिपोर्ट में लिखियूं अथई त चंद्र ते मां ही शइ ॾिठमि, हिकिड़ो आवाज़ बि ॿुधमि। चवनिसि पिया त उहो आवाज़ कहिड़ो हुई, असांखे लफ़्ज़ ॿुधाए। चए थो उहा मुंहिंजी ॿोली न हुई, मूंखां लफ़्ज़ विसरी विया आहिनि, लेकिन आवाज़ ॾाढो मिठड़ो हुयो, लफ़्ज़ ॾाढा मिठड़ा हुया। कई साल गुज़री विया, उहो साइंसदान मिस्र जे मुल्क में घुमण आयो। हीअं चक्कर ते जो आयो त मिस्र जी जामिया मस्जिद जे ॿाहिरां हीअं गाॾी में वञे पियो, शीशो गाॾीअ जो हेठि लाथई त उहो ई आवाज़ ॿुधण में आयो जेको चंद्र ते ॿुधी आयो। कहिड़ो आवाज़, मिठड़ो मिठड़ो आवाज़ जेको मलक साहिब बि रोज़ ॿुधंदा आहिनि, घोटकीअ वारा रोज़ 5 दफ़ा ॿुधंदा आहिनि। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर।
अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। गाड़ियां तां लई आयो अंदर आयो मोहसिन सांची मिलियो ओ मौलवी साहब आयो इंग्लिश में पुछे ही तू छा पियो चवे ये केड़ी बोली आ ये केड़ा लफ्ज आहिनि छा पियो चवे ॾाढी इन्हनि लफ्ज़नि में मूंखे कोशिश नज़र आई है ॾाढी इन्हनि लफ्ज़नि में मूंखे मिठास नज़र आई है। मोहसिन चए पियो या अल्लाह जी आज़ान या अल्लाह जा नारा था लगन उन जे हबीब जा नारा था लगन चे तो मुअज़्ज़िन जल्दी कर इहो पंहिंजो कलाम वरी मूंखे ॿुधाए। मुअज़्ज़िन क़ुरान खोले उनखे पढ़ी ॿुधायो ओ ज़हरो कतार रोए थो जमात इलाही गॾु थी वई आलिम सगोरा आया पेशमाम अची वियो छाजे लाइ थो रोए चइमां वॾो नाले वारो साइंसदान ओ चंड ते पहिरियों कदम मूं रखियो आहे कोई इंसान पोतो ई न आहे इंसान चंड ते कदम हाणे रखियो ओ साइंसदान चयो मूंखे अल्लाह जो कसम मां चंड ते हीअं जो कदम रखियो उते मूंखे इहे लफ़्ज़ ॿुधण में आया जेके हिन मौलवी साहब हाणे लफ़्ज़ कढिया आहिनि कहिड़ा लफ़्ज़ अल्लाहु अकबर आए को सुभान अल्लाह चवण वारो ये लफ्ज़ में मां चंड ते ॿुधम उते जो उते कलमो पढ़ी मुसलमान थियो सब चओ सुभान अल्लाह। नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम ॾाढा थदा वेठा हो यार ओॾे देगिन में भी हिकिड़ो महिमान तव्हां सां मुलाक़ात जे लाइ बेकरार आहे समझो था न इशारो समझी वियो अलाए कोन सियाणा त ॾाढा हिकिड़ो महिमान ओॾे वेठो आहे तव्हां सां मुलाक़ात लाइ बेकरार आहे परेशान आहे मूंखे चए मौलवी साहब जल्दी फारिग करेनि त मां मिलां पर तव्हां माशाअल्लाह निंड पिया हो पोइ इहो ॿरो ॿिया ॾेई वेंदा लॻे थो जेके जागो था ॾाढिया चओ सुभान अल्लाह। मूंखे भाऊ नज़ीर अहमद चयो त असांजी जमात वरी जज़्बे वारी आहे वाकई जज़्बे वारी आहे साईं मोहम्मद लाइक़ चए पियो आहे थोरो देर कजांइ माण्हू त अचनि मां जो क़ुरान पढ़ंदासीं त माण्हू पाण अची हे ॾिसो आशिक़ अची विया न सभई अञा ईंदा वेंदा मींहं वांगुरु वसंदा वेंदा मां देर वाए ज़रूर कयां सॼी जमात खां माज़रत साईं मोहम्मद लाइक़ खां माज़रत इन लाइ सखर में वॾो जुलसो छॾे आयो अल्लामा राशिद महमूद अचे थो मूंखे हुकुम आहे इशा खां पोइ उते मूंखे बयान करणो आहे दुआ कजो अल्लाह ख़ैर सां पुॼाए तव्हांजो बि दीदार ते हिते बि ॻाल्हियूं थी वञनि वरी उते बि शिरकत थी वञे न सब कम थियनि चओ त नबी की इज्जत हुर्मत पे मरना ऐन ईमान है सरे मकतल पे उनका जिक्र करना है नहीं मां है डराता है मुझे दारो रसन से क्या अरे नादान नबी के इश्क में सूली पे चढ़ना है नहीं मां है असां त हुजूर जी इज्जत जे ख़ातिर जाननि जा नज़राना ॾियण जे लाइ तयार ओ फ्रांस जा कुत्ता पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे ओ मिठड़ो मोहम्मद लावारिस कोन्हे असां सुहिणे जा आशिक़ जीअर आहियूं असां जीअरो रहण खे एतिरो पसंदि न कंदा आहियूं जेतिरो हुजूर जे इज्जत ख़ातिर शहीद थियण खे पसंदि कंदा आहियूं। गाज़ी अलमदीन जे दौर में हिकु ज़ालिम हुजूर जी गुस्ताखी कई गाज़ी
अलम दीनो न खे वनी करे कत्ल करे आयो सजा मानू खुश थिया त हुजूर जे गुस्ताख के कत्ल करे आयो सब हथन के चुमियूं था जनो गाज़ी अलम दीन मुबारक हुजे इनन हथन से हुजूर भी चुमियूं दींदो सुनो दो के होजे कोसर दे पाण जम भी आरींदो जज घुरायो वा गाज़ी अलम दीन के चवे दो गाज़ी अलम दीन मां भी मुसलमान ओ तू हुजूर जे गुस्ताख के कत्ल कयो आ मां जज जी दिल भी ठरी पई आए वकीलन जी दिल भी ठरी पई आए पर छा कयूं अंधो कानून कानून सां हलणो आ नौकरीअ जो मसलो जे हाणे भला मां छा कयां चे तूं एतिरो कम कर ओ हिन चेंबर खां जॾहिं ॿाहिरि निकिरंदासीं ॿाहिरों कोर्ट में बीहंदासीं तोखे कटड़े में असां बीहारींदासीं तूं चुप करे बीहजांइ मां पाण जज ॻाल्हाईंदुमि मां चवंदुमि त गाज़ी अलम दीन जंहिं वक़्तु तूं हिन दुश्मन रसूल खे मारियो हुयो तुंहिंजो ज़हन में थोड़ो होश न हुयो तूं बेहोश हुए तुझो अकुल कम न पियो करे बस तू रुगो हा कजाए तू कंध सां इशारो ॾिजाए ओ गाज़ी अलम दीन कंध खे लोडण तुझो कम तुझी फांसीअ जी सज़ा ख़त्म करे तोखे आज़ाद मां जज कराईंदुमि भले नौकरी हली वञे त हली वञे रुगो एतिरो कम कजाए गाज़ी अलम दीन ख़ामोश थी करे वी रहियो अच्छा माण्हुनि सम्झो त राज़ी थी वियो ओ जॾहिं कोर्ट शुरू थी वई आहे कटड़े में अची बीठो वकील चवंदा जज चवंदा ओ गाज़ी अलम दीन असांखे ईअं थो लॻे जॾहिं तूं गुस्ताख़ रसूल खे क़त्ल कयो हो तू होश में न हुए ओ तुझो दिमाग कम न पियो करे हकल करे नारो हणी चे तो केड़ियूं था गालियूं कयो सजी जिंदगी बेहोशीअ में गुज़री वई जे वक्त हुजूर जे गुस्ताख के कत्ल कयम मूंखे होश ई उन महिल आयो न्याणी वाणी मारियो वा ज़ालिम खे मुंहिंजी नेकी छो था विञायो मौत हूअ पोइ न ईंदो मां सोने जी इज्जत लाइ सूलीअ चढ़ण लाइ तैयार आहियां अल्लाह अकबर अल्लाह के ॾाढो प्यारो 22 अप्रैल 571 ईस्वी जागो था जेके निंड पिया ॾाढियां चओ सुभान अल्लाह ॾिसो निंड पिया न कुछ याद कयो 22 अप्रैल 571 ईस्वी सूमर जो डी बाज़ मुअर्रिखीन लिखियो आहे 9 रबीउल अव्वल बाज़ लिखियो आहे 12 रबीउल अव्वल मशहूर इहो थी वियो आहे मुस्तनद हो अल्लाह जो फैसलो थियो त अॼु राति मदीने वारो साईं दुनिया में ईंदो के चवंदा हुजूर आयो आ के चवंदा न जायो आ के चवंदा न आयो आ मां चवां तो आयो भी आ त जायो भी आ रात चे पई परवरदिगार मुंहिंजी हिकु दुआ है अल्लाह मां रात जो सवाल ही आ त सुहिणो मूंखे मिले ॾींहुं चे पियो न मुंहिंजो मौला ही रहमतुल लिल आलमीन मूंखे मिले रात चे पई रात जो ॼमे ॾींहुं चे पियो न ॾींहुं जो ॼमे त मां ॾींहुं जो शान बुलंद थी वञे झेड़ो थी पियो रात ऐं ॾींहं में मोहबत वारो झेड़ो थी पियो ॿुधो इहो झेड़ो त जन्नत ऐं मदीने जो बि थियो हुयो जन्नत चए पई ओ मदीना हली आ त मुक़ाबलो कयूं तुंहिंजो शान मथे आ या मुंहिंजो शान मथे आ मदीनो वेठो पियो खिले चए पियो जन्नत मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजो शान मथे आ या मुंहिंजो शान जन्नत चए थी न मुंहिंजो शान मथे अथई ओ मदीना माण्हू तुंहिंजा बि आशिक आहिनि माण्हू मुंहिंजो बि आशिक आहिनि पर मदीना मां जन्नत तोखां मथे आहियां मूंसां न पुॼी सघंदे मां जन्नतुल फिरदौस आहियां मां अल्लाह जे रज़ा जो घर आहियां जन्नत चए थी मदीना मां तोखां मथे आहियां मां उहा जन्नत आहियां जंहिंमें खीर जो नहरूं आहिनि जंहिंमें माखीअ जो नहरूं आहिनि शराबन तहुरा जो नहरूं आहिनि मां जन्नत उहा आहियां जंहिंमें वॾा वॾा बंगला ऐं माड़ियूं ठहियल आहिनि सिर सोन जी आहे सिर चांदीअ जी सीमेंट जी जाइ ते मुश्क अंबर लॻियल आहे मां जन्नत मथे आहियां ओ मदीना तूं मूंसां मुक़ाबलो करे सघंदे ई कोन
ओ मां जन्नत जो शान अल्लाह बुलंद कयो थई मां उहा जन्नत आया जिते जिंदगी आए पर मौत आए ही कोन मां उहा जन्नत आया जिते जवानी आए बुढ़प आहे ही कोन मूं जन्नत जे अंदर सेहत आए बीमारी आहे ही कोन नूर आहे अंधेरो आहे ही कोन नीहो आहे चौरात आहे ही कोन सफाई आहे गंदगी आहे ही कोन मां जन्नत आया शान वारी जन्नत आया मां अल्लाह जे रज़ा जो घर आया मदीना मूंसां न पुॼी सघंदे मां उहा जन्नत आया जंहिंजी तमन्ना रसूलुल्लाह कंदो हुयो मां उहा जन्नत आया जंहिंजे लाइ अल्लाह क़ुरान में चयो आहे त जन्नत जे जायुनि जी दुआऊं घुरंदा कयो मदीना मूंसां न पुॼी सघंदे मां जन्नत शान में तोखां मथे ई मथे आया मदीनो वेठो पियो खिले कुछ चवे ही न पियो जन्नत चवे थी ओ मदीना तू भी त ॻाल्हाए मां हेॾियूं पंहिंजूं फज़ीलतूं ॿुधायूं तू भी पंहिंजूं फज़ीलतूं ॿुधाए मदीनो खिले पियो वेठो जन्नत मां मञा थो जेके तूं ॻाल्हियूं कयूं आहिनि सभई ॻाल्हियूं सही आहिनि वाकई तो जन्नत जे अंदर जिंदगी आहे मौत आहे ही कोन जवानी आहे त बुढ़प आहे ही कोन खुशी आहे गम आहे ही कोन ओ सफाई आहे गंदगी आहे ही कोन नीयो आहे त रात आहे ही कोन मज़ो ही मज़ो लज़्ज़त ही लज़्ज़त खुशी ही खुशी तो जन्नत तो में हर शइ आहे पर मदीने सां तू पुॼी न सघंदी जन्नत मां उहो मदीनो हुया जो मुंह में मोहम्मद सुतो पियो थई मां मदीनो तो शान में मथे साईं गुलज़ार अहमद साहब आयो आहे माशाअल्लाह मुंहिंजो माइट बि आयो हे मदीने जा शेर लिखंदो बि आहे सभु चओ सुभान अल्लाह पढ़ंदो बि आहे लिखंदो त जन्नत रोई पई हाय मदीना मारे छॾे सोचे सोचे चई मदीना भला ॻाल्हि त ॿुध इहो जेको सोनो जंहिंते तूं नाज़ थो करे न इहो सोनो बि मूं ॾे ईंदो इहो बि त मूं ॾे ईंदो त मदीनो चए थो ईंदो छो सोनो हाणे ई जन्नत में ईंदो वरी छा चए कीअं सोने जी हदीस है मा बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्नत मदीने जे मीरा मिना जे लाल अल्लाह जे दिलबर नबी फरमायो मां मुहम्मद जे मिंबर खां वठी आयशा जे कमरे ताईं ही जेको धरतीअ जो टुकड़ो थो नज़र अचे ओ कालीन थो नज़र अचे फर्श थो नज़र अचे मार्बल थो नज़र अचे इहो फर्श कालीन मार्बल न आहे मां मोहम्मद चवां थो तव्हां जूं अखियूं गोड़ियो मां अरबी मोहम्मद जी ज़बान सची सची मां मोहम्मद जे मिंबर खां वठी आयशा जे कमरे ताईं ओ जेका धरती नज़र थी अचे इहा धरती न आहे मां मोहम्मद चवां थो जन्नत जो बाग़ मदीनो चवे थो जन्नत हाणे भला हीअं था मुक़ाबलो कयूं तूं जन्नत जे अंदर अल्लाह इलाही नेमतूं रखियूं आहिनि हुरांतो में कुसूरांतो में खिलमानतो में रिज़वानतो में तो में वॾा वॾा ताम आहिनि वॾा वॾा पखी आहिनि पखी पर ईअं फड़फड़ाईंदा हर पर मां 70,000 डिश थामनि जा निकिरंदा ओ खाधनि जा निकिरंदा हर खाधे जो रंग अलॻि हूंदो ज़ाइक़ो अलॻि हूंदो खुशबू अलग होंदी ओ मदीनो चए तो जन्नत मनो तो हर नेमत अल्लाह तो ॾिनी पर जन्नत तू पंहिंजे अंदर नज़र घुमाए जॾहिं तू नज़र घुमाईंदी तू जन्नत जे अंदर हर शइ नज़र ईंदी पर मदीनो नज़र न ईंदे जन्नत तो में मदीनो कोन्हे को मां मदीने जे अंदर अल्लाह जन्नत रखी आहे तो वरी जन्नत जेके रोई लफ्ज़ चया तो वरी हेड़न शायरन शायरी में बंद कया सब चओ सुभान अल्लाह ॼणो त जन्नत हीअं पे चई छा पे चई मुबारकों थी मदीना हुजूर तो में आए को सुभान अल्लाह चवण वारो तां जे ॻोठ में बिजली जी भी लोड शेडिंग आ सुभान अल्लाह जी भी लोड शेडिंग लगी पई आहे देखो सुभान अल्लाह डाडिया चवे ख्वाब में उनके अल्लाह हुजूर जो दीदार कराए
मुबारकों दी मदीना हुजूर तो में आ, मुबारकों दी मदीना हुजूर तो में आ, रसूल अकरम हिदायत जो नूर तो में आ, मुबारकों दी मदीना हुजूर तो में आ। अल्लाहु अकबर या हय्यु या कय्यूम तवज्जो मुंजा मोज़िज़ सामीन अचो अचो त मदीने वारे साईं जो क़दर कयो जे तू क़दर न कंदे दिल पर मिठड़े मोहम्मद जो सुने के द सिज भी सलाम कंदो थई सुने के द सितारा भी सलाम कंदो थई सुने के द जबल भी सलाम कंदो थई हिकड़ो उठ मस्त थी पयो उठ चरियो थी पयो मानू ढोड़ंदा आया त सुने का पानी पड़ाए वञो सुने का तावीज़ लिखराए वञो त उठ के पारायो उठ माण्हुनि खे चक पियो पाए इलाही माण्हू ॻोठ जा ज़ख़्मी करे वेठाए चक पाए माण्हुनि खे मथे खणी वञे बूटियूं फटे छॾे सफ़ा पागल थी वियो उठ माण्हू ढोड़ंदा ढोड़ंदा आया रहमत वारे नबी अची रहमत तां घूर वञो साईं फरमायो सहाबियो तव्हांखे तकलीफ़ तमाम मुहम्मद खे तकलीफ़ हलो हलो मां रबी घोट मिठड़ो मुहम्मद पण हलंदुमि सुणा तोखे असां वठी न हलंदासीं मस्त उठ बेवकूफ़ उठ पागल उठ सुणा तोखे मथां नुक़सान पुॼाए न विझे साईं फरमायो न न मां मुहम्मद ज़रूर हलंदुमि अॻियां सुहिणो हले पियो पोयां सहाबी हुया सहाबी सुणे जे अॻियां अची विया सुणा अॻियां असां हलंदासीं रोज़ तुंहिंजे अदब में पोयां हलंदा आहियूं पर अॼु अॻियां हलंदासीं जीअं उठ नुक़सान असांखे पुॼाए सुणा तोखे तकलीफ़ न पुॼे ओ दिल भर साईं फरमायो परे थी वञो तां मूंखे सुञाणो ई कोन था क़ुरान कोन पढ़ियो अथव छा सुणा असां क़ुरान त पढ़ियो आहे क़ुरान में हर शइ लिखियल साईं फरमायो इहा आयत बि त क़ुरान में लिखी पई आहे इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ मां मुहम्मद समूरन दे नबी बणजी करे आयो आहियां मां जानवरनि जो बि नबी आहियां परे थियो सभु परे थी उन पागल उठ जी जो नज़र पई मदीने जे घोट ते सभु चओ सुभान ओ ईअं ढोड़ंदो आयो जीअं विछड़ियल बच्चो अमड़ ॾे ढोड़ंदो ईंदो आहे साईं खां थोरो परे वेही रहियो गर्दन रिगी करे हुज़ूर जे कदमनि ते रखी छॾे अखियुनि मां ज़ारो कतार पाणी पियो वयसि साईं जन कन खां वरितो छो इन ॻोठ वारनि खे चिक पता अथई छो मुंहिंजी उम्मतनि खे ज़ख़्मी कयो अथई तोखे अल्लाह जो ख़ौफ़ न थियो उठ रोई करे बबकियूं शुरू कयो साहबी हैरान अंद उठ सोने सां छा थो ॻाल्हाए ख़बर तॾहिं पई जॾहिं ॻाल्हि पूरी थी सोने मुंहुं फेरियो साहबनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा साथियो कलमे वारो ही उठ दाह थो करे तमामु भव में चक पाता आहिनि इन ॻोठ वारनि खे तेसि ताईं न छॾींदुमि जेसि ताईं तूं अरबी मुहम्मद सां वाइदो न कंदो साईं कहिड़ो असां कमु कयूं कहिड़ो वाइदो कयूं साईं फरमायो उठ चए थो हितां जा माण्हू मग़रिब जी निमाज़ खां पोइ मानी खाई करे जल्दी सुम्ही पवंदा आहिनि इशा जी निमाज़ पढ़ंदा ई न आहिनि मां उठ खे भउ थो थिए अल्लाह जो अज़ाब अची वियो मां उठ बि सरड़जी वेंदुमि ओ सुणा इन्हनि खां वाइदो वठ अॼु खां पोइ इशा जी निमाज़ पढ़ंदा त मां उठ इन्हनि जो नौकर बणिजी वेंदो मां चओ त सुहिणो सभिनी जो नबी हिकु दफ़े मदीने वारो साईं वेठो उथण जी साईं इरादो फरमायो जुती मुबारक पाइण लाइ पेर वधायूं त हीअं बाज़ जो आयो त हुज़ूर जो नालेन मुबारक जुती मुबारक खणी हलियो साबिन तीर सिधा कया त हिन बेअदब बाज़ खे मारियूं मदीने जो मीर मुर्खे पियो घोटकी आवारा मुझो दिल भर खिलंदो चो जन्नत जो हर दर खुलंदो
इशारो ॾिनो रहमत वारे नबी छॾे ॾियोसि। सावी पोइते हटी विया। ख़बर तॾहिं पई बाज़ मथे वञी हुज़ूर जे नाले मुबारक जुती मुबारक खे हीअं जो ऊंधो कयो। मोज़े मुबारक मां नांगो हेठि किरियो जेको लिकियो वेठो हो। ओ बाज़ जी नज़र परे खां पइजी वई। बाज़ खे हुज़ूर सां प्यार मतां दिल भर अंदर पेर विझे नांगो नुक़सान न पुॼाए। हालांकि नांगो बि नुक़सान सुहिणे खे न पुॼाए छो त नांग बि मुंहिंजे दिल भर जी सलामी ॾिनी आहे। घर में मुलाक़ात करण आयो हो घर में, पर बाज़ जी मोहब्बत ही याद नांगो इंसान जो दुश्मन मतां दिल भर सुहिणे खे नुक़सान न पुॼाए। वाह बाज़ तोखे सलाम हुजे, तुझे ज़िम्मे में भी अल्लाह ख़िदमत रखी हुई। एक दफ़े मदीने जो घोट सहाबिन में खुद वेठो। ओ बुध घोट की आवारा मूंखे रुप जो कसम आहे। विच में मुंहिंजो दिल भर वेंदो, चौधारी साहबी वेंदा। ईअं लॻंदो हो ॼण सितारनि जी झुरमट में चोॾींहं जो चंड पियो चमके। साईं विच में हुयो। साहबी अबू बकर साईं, उमर साईं, उस्मान साईं, अली साईं, सब बिलाल, तलहा, अबू ज़र वेठा आहिनि। अचानक कहिड़ो माखीअ जो मखो आयो। मदीने वारे साईं जे कन मुबारक वटि फिरे पियो। भू भू जा आवाज़ कढे फिरे पियो। साहबी हिकिड़ो उथियो त हिनखे मारियां त साईं खे डंग बंग न हणे। मदीने वारे साईं इशारो करे वेहण जो इशारो कयो। वेह साहबी। काफ़ी देर उहो मखो सुहिणे जे कन मुबारक जे चौधारी फिरे पियो पंहिंजी ॿोली ऐं आवाज़ कढे पियो। भू भू पियो करे सुहिणो गोर सां हुन जो ॼण त ॻाल्हाइण ॿुधे पियो। काफ़ी देर खां पोइ उहो मखो अॻियां बीह करे उॾण लॻो। मदीने जे मीर फरमायो ऐं अखी अली। सभु चओ सुभान अल्लाह। मां मोहम्मद जो भाउ अली काथे ओ बुधो बुधो हैदरी मूंखे ख़बर आहे त जमीयत उलमा इस्लाम वारा असुल हैदरी हन, सच्चा ऐं पक्का हैदरी हन, हिकु नंबर हैदरी आहिनि। सुहिणे अलीअ जो नालो निकितो आहे त हैदर जी तारीफ़ कयां छो त मोमिन सुहिणे अलीअ जी तारीफ़ ॿुधंदो आहे त मोमिन जी लूह लूह ठरी पवंदी आहे। अबा असां हिकु नंबर हैदरी साईं तौफीक अहमद साहब हिकु नंबर हैदरी। बाज़ार में साईं गुलज़ार अहमद 2 नंबर माल भी आहे। मेहंदी भी 2 नंबर मिले थी। हिकिड़े पोड़ीअ में पोड़े वीचारे मेहंदी वती, उन मेहंदी में मिलियल हो को सीमेंट। छा था सम्झो हाणे? गोरो थींदो आहे न सीमेंट, त हुन बागे दुकान वारे विधो त जी माना पैसा घणा कमाया। सीमेंट भी खरी वियो हुअसि। मेहंदी में जो मिलाए पोड़े जो मथे के आयो त पोइ जॾहिं तड़ ते वियो त तेशी करनीअ सां लाहे 2 नंबर माल। हैदरी भी 2 नंबर जाम है। असां 1 नंबर हैदरी छो त जीअंदा भी अलीअ वांगुरु रहूं, सिर ॾींदा भी अलीअ वांगुरु। सभु चओ सुभान अल्लाह। सुनो अली फटको पाईंदो, असां फटको पायूं असल हैदरी। हैदरे करार जे चेहरे ते ॾाढ़ी हुई, असांखे ॾाढ़ी रब ॾिनी आहे। असां हैदरी आहियूं। सुनो अली क़ुरान जो आशिक भी हो, हाफ़िज़ भी हो, कारी भी हुयो। मूं वटि हे क़ुरान जा सभु आशिक वेठा आहिनि, हाफ़िज़ कारी वेठा आहिनि। ओ असां हैदरी आहियूं। सुनो अली निमाज़ पढ़ंदो, असां निमाज़ पढ़ंदा आहियूं। असां हैदरी आहियूं। सुनो अली रोज़ा रखंदो, असां रोज़ा रखंदा आहियूं। असां हैदरी आहियूं। सुनो अली हज उमरा कंदो, असां हज उमरा कंदा आहियूं। हैदरी आहियूं। जीअंदा बि जीअंदा जिंदगी गुज़ारींदा, जीअंदा बि अलीअ वांगुरु, सिर ॾींदा भी अलीअ वांगुरु। सुनो अली शहीद थियो, फजर जी निमाज़ जो टाइम हो। मुंहिंजो ख़ालिद महमूद सुमरो शहीद थियो, फजर जी निमाज़ जो टाइम हो। सुनो हुसैन शहीद थियो, सिर सजदे में हुयो। ख़ालिद महमूद सुमरो शहीद थियो, सिर सजदे में हुयो। जीअंदा भी अलीअ वांगुरु रहूं, सिर ॾींदो भी अलीअ वांगुरु रहूं। ॿुध आशिक सुहिणे अलीअ जा, अलीअ सुहिणे जी तारीफ़ ॿुध। चओ त अली हैदर करार,
अली साहिब जुल्फकार, अली मुहम्मद मुस्तफ़ा जो यार, अली सहाबा जो दिलदार, सोने अली असां हिननि आशिकनि जो प्यार। ओ जेको अली जो हुबतारा चौथा उन जो बेड़ो ई पार, जेको सोने अली जो गद्दार मुझे मजहब में वो लानत जो हकदार। केड़ो अली चौथा अली 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 शेरे जलिया, अली हक जो भलिया, अली जी मोहब्बत जो गाल भलिया। केड़ो सुनो अली चौथा अली काजी, अली मुजाहिद गाजी, अली पक्को नमाजी। सुनो अली खटी जो बाजी छो त दिल पर अली खान थी वयो अल्लाह राज़ी आए। अली यादो के तारीफ बुधायो सुने हैदर करार जी। चौथा अली हैदर, अली शेरे बबर, अली इल्म जो घर, अली ज़हरा जो शोहर, अली हसनैन जो पिदर, अली मोहम्मद मुस्तफ़ा जो बिरादर, अली सहाबा जो दिलबर। सुनो अली नन मोमिनन जो रहबर, और जेको दिल पर अली के मने मानू आहे बेहतर, जेको दिल पर अली के न मने जो दुनिया आखिरत में दर बदर। मदीने जे मीर फरमायो ला युहिब्बु अलियन इल्ला मोमिन वला युबग़िज़ुहु इल्ला मुनाफ़िक। मदीने जे मीर फरमायो अली असां मोमिन मोहब्बत कंदो, अली असां बुग़्ज़ मुनाफ़िक रखंदो। ओ हिन जलसे में अचण वारा सब ऐलान कयो त अली जी मोहब्बत असां जे ईमान जो हिस्सो। मां जॾहिं मदरसन में पढ़ियमि, सखर में साईं मौलाना मोहम्मद मुराद हालेजवी रहमतुल्लाह अलैह वटि पढ़ियमि। ओ वॾो शेखुल हदीस उस्तादुल उलमा मूंखे चई पुट मरी वञजांइ, सुणे अलीअ जी मोहब्बत पंहिंजे दिल मां कॾहिं न कढजांइ। ओ जंहिंजे दिल में सुणे अलीअ जो प्यार ई न आहे, केॾियूं बि निमाज़ूं पढ़े त बेकार, हज करे त बेकार, उमरा करे त बेकार, तरावियां पढ़े त बेकार। जंहिं सीने में इश्क़ अली न आहे उन जी हर इबादत बेकार। तो बिना हुब हैदर जे जिंदगी बेकार। हज करें के तेरा या उमरा करें हजार, तैमा जन्नत भी बेजार, जेके इश्क ना है अली जो। सुने अली के हुजूर असद कियो अली ऐन अली मुझो अली काते आ फिदा का भी व उम्मी या रसूल अल्लाह माली जो अब्बू अम्मा तुझे कदमन तांगोर। सुना मा अली हाजिर साईं फरमायो अली जी सुना अली ही माखिया जो मखो मां मुहम्मद जे कन्न में पैगाम ॾियण आयो आ। अब गाल याद आ न, माखिया जो मखो आयो, सुना केड़ो पैगाम खणी आयो। बुधो बुधो इन कुरान शरीफ में एक सूरत थव माखिया जी, सब चो सुभान अल्लाह। नहल नालो आ सूरत जो, छा नालो आ? सूरह नहल। नहल माना मक्खी, मक्खी। वअवा रब्बुका इलन नहले अनित्तखिज़ी मिनल जिबाल बुयूता। अल्लाह सही वही गई माखिया जे मख दे जबलन में घर ठाए। अब हुजूर जे पाड़े में जबल घणा, जबलन में घर ठाए। डॉक्टर ॾे वेंदा हो न दवाउनि जे लाइ, ॻाल्हायो त सही, ओ ॻाल्हायो उर्दू में वाइस कयां, मूंखे ख़बर न आहे तव्हांजे ॻोठ में कहिड़ियूं कहिड़ियूं ॿोलियूं। अब बीमार थींदा हो त डॉक्टर ॾे वेंदा हो न। हा ईअं को त ॻाल्हाए, सब माशाअल्लाह मथो सोरन था। एॾो मथो घणनि किलनि जो आहे? 5 किलनि जो। अध पाव जी ज़बान खे थोरो हरकत ॾियो। अब बीमार थी पो त डॉक्टर ॾे वञबो आहे, पर डॉक्टर वटि दवा हूंदी आहे, शिफ़ा न आहे। सही आहे न? ब बुखार जा मरीज़ विया, हिकु ख़ुशि थियो वियो, ॿियो गारियूं पियो ॾे डॉक्टर खे, त वॾो किनो आहे, पैसा पुरे। छो त डॉक्टर वटि दवा आहे, शिफ़ा न आहे। हली याद कुरान में लिखियल फी शिफ़ाउल लिन्नास। बिन शैन में शिफा अथव, दवा न अथव।
एक सूरे फातिहा पढ़ी कंहिंजे मथां छुकारियो इनखे शिफ़ा मिली वई दवा न शिफ़ा ऐं ॿियो माखी खारायो शिफ़ा मिली वई हाँ हुजूर फरमायो अली इन माखीअ जे मखे सां वञ थां खयूं वञ हीअ माखीअ जो मखूम रबी मिठड़े मोहम्मद ॾे पैगाम खणी आयो सुणा असांजी इलाही माखी थी वई आहे असां सभिनी मशवरो कयो माखीअ जे मख में हिकिड़ी मलका थींदी आहे उन मलका पैगाम ॾिनो आहे सुणा वॾो थां मोकिल ओ सुणा असां पंहिंजी माखी तोॾे मोकिलियऊं तुंहिंजे कंहिं शागिर्द जे ज़रिए सुणे साईं अली साईं खे मोकिलियो सुणो अली थां खणी वयो जियां उते माखीअ जे वेझो वयो माखी उॾामी परे बीह रही सुणे अली माखी लाथी ओ ईअं जो खणी आयो अॼु जो वेलो मुंहिंजे दिल पर मिठड़े मोहम्मद ऐं उन जे सहाबिन माखीअ जे ओ उन माखीअ जे उन मिलियल दावत सां सुणे अरबी मानी खाधी तूं हुजूर खे न सुञाणींदे हुजूर खे त झंग जा जानवर बि सुञाणींदा कुरान तो चे कुल्ला तमन्नु अलैया इस्लामकुम हुजूर ते एहसान ना है ता जो कोई ता मुसलमान थिया हो हुजूर ते अल्लाह ते एहसान आहे छा ता जो अल्लाह रसूल सही एहसान अल्लाह मा नमाज पढ़ी मैं हिकड़ो करे आयो हज पो बुधे आलम सगोरे खां जैसे हज में जेको मस्जिद हराम में काबतुल्लाह वाली मस्जिद में हिक नमाज जमात सां पढ़े ॼण त लख नमाज पढ़े हाजी साहब जो मोटी आयो तो नमाज पढ़े ही न पियो अरे हाजी साहब चंगी रस्ते से आयो तू तो हाणे नमाज पढ़ न छिन्न बाबा न न न न नमाज हाणे मां न पढ़ ते छो चे बाबा घणा ॾींहं मां रहियो चे हेतिरा चे घणियूं नमाज़ूं मां मस्जिद हराम में पढ़ियमि चे हेतिरियूं हिक नमाज लख जे बराबर ॿुधाए त अञा मुंहिंजूं अलाह ॾे बचनि थियूं समझो था न बा मां न पढ़ अञा मुंहिंजूं बचनि थियूं अलाह एड़ा माण्हू आवाज़ करे करे बुजुर्ग वया हलिया अलाह ॾे पर माण्हू न सुधरिया बहाना हीला चाचा पोड़ा दुआ कनो थींदो त न यार हाणे को दिमाग़ आहे असांखे जो हाणे दुआ कनो त यादि कंदासीं चाचा अलहमद शरीफ़ भला ईंदो अथई न यार उमिरि नथो ॾिसे मां इन पोड़े के दुकानड़ो खोले जो हट खोले जो पापा केक बिस्कुट फारियूं अबा 10 वारी फारी 5 रुपए में दींदो यो कुराड़ो दिमाग कोई कोने इसने अलहमद जो याद न तो थे इते सबनी जा रेट याद थी अथस इते दिमाग कम करेस तो बाकी हेडे न थो करेस इन दिमाग के तो तबलीग ते मोकल जे पियो छा कजे मजाला जो 20 वारी से के 10 में दे असा मतलब ही मुसलमान हूं दुनिया वारो माजरत सा चवा तो नाराज न थजो असा वजा ड्रामे बाज मुसलमान सच्चा होया तो हुजूर जा सहाबी होया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान पिया कन जुम्मे जो खुतबो पिया जन साईं जो एड़ो सोनो आवाज कुरान पिया पढ़न पिया अबा आलिम कुरान पढ़ंदा आहिनि कारी पढ़ंदा आहिनि त असांजी लूं लूं ठरंदी आहिनि जिते कुरान नाज़िल थियो वो हुजूर कुरान पढ़े हाय हाय साईं कुरान पे पढ़े मिंबर ते हिकड़ो साहबी हैरत में बीह रहियो साईं फरमायो पुट वेही रहो मंझंद जो टाइम उनारे जी मौसम पुट वेही रहो वो त वेही रहियो हिकड़ो ॿियो अचे पियो निठरण उस समय उन जे कननि में यो आवाज़ आयो पुट वेही रहो उते जो उते उस समय वेही रहियो जाते पैर कोई रखी न पियो सके बई पैर सड़न्स पया पर वेही रहियो ॿियो सहाबी आयो अची खुले ते हथ रखी चयसि ओ सहाबी सुणे तोखे थोड़े ई चयो साईं त अंदर हिकड़े ॿिए माण्हूअ खे चयो त पुट वेही रहो तूं हिते छो वेही रहियो चे यार ॻाल्हि ॿुध मुंहिंजो हिन सां वास्तो न आहे त सुणे हिन खे चयो या हुन खे चयो मुंहिंजे कननि में दिलबर जो हुकुम पहुतो आहे पुट वेही रहो जाते हुयमि ते वेही रहियमि तेसि ताईं हितां कोन उथंदुमि जेसि ताईं मुंहिंजो दिलबर मुहम्मद न उथारींदो
ये होया सच्चा मुसलमान। हलिया हलिया दुनिया वारा बस नंढड़ो वाक्यो ॿुधाए मां इजाज़त वठां मुंहिंजो टाइम पूरो थी वियो। मदीने जो मीर आमिना जो लाल अल्लाह जो दिलबर नबी हिक दफ़े झंग मां अचे पियो। अकेलो हुयो, को माण्हू नज़र न पियो अचे। साईं जन तन्हा हुया। साईं जन जे कननि ते आवाज़ आयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुणे साॼे पासे ॾिठो, खाॿे पासे ॾिठो, दिलबर के कोई माण्हू नज़र न आयो। सुणो अॻिते हलियो। वरी सुणे जे कन मुबारक अंदे ये ही लफ़्ज़ ॿुधण में आया, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं जन वरी हेॾे होॾे निहारियो, कोई नज़र ही न आयो। वरी साईं जन अॻिते हलिया। ॿ चार कदमनि खां पोइ वरी कननि में आवाज़ आयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुणो हाणे मोटी आयो, कोई ज़रूरतमंद आहे जेको ॾेखारिजे नथो ॻोल्हियांसि। सुणे हेॾे होॾे ॾाढी ॻोल्हा कई। आख़िरकार सुणे जी नज़र वण जी कुंड में, वण जी पाड़ में पयल ॼार जे अंदरि फाथल हरणीअ ते पई। सुणो हलंदो हलंदो उन हरणीअ जे वेझो आयो। हरणी, मां मोहम्मद खे 3 दफ़ा तूं सॾु कयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हरणी चए थी, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सुणा तोखे मां सॾु कयो। साईं फरमायो, तुझो मुंह में कहिड़ो कम। हरणी चए थी, ओ सुणे चेहरे वारा, मूंखे हिकु शिकारीअ शिकार कयो, या त घर वञी मूंखे कोई पचाए खाईंदो, या मूंखे विकिणंदो। जिन वॾेरनि खे विकिणंदो उहे महफ़िल कंदा, ओ मुंहिंजूं सीखां ठाहींदा, कबाब पचाईंदा, भाॼियूं पचाईंदा। सुणा इन लाइ तोखे सॾियो। मदीने जे मीर फरमायो, हरणी तमाम जानवरन जो गोश्त अल्लाह मुझी उम्मत ते हलाल कयो जे तोखे कोन था सिब कंदा त पोइ इन में मां छा कयां। हरणी चए थी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुना मूंखे कोई एतराज़ आहे ई कोन। अल्लाह जीअं चाहींदो आहे उहे थींदो। जे रब असांजो गोश्त हलाल कयो आहे त मूंखे एतराज़ न आहे। हरणी पोइ कहिड़ो कमु थई ओ मुंहिंजा दिलबर ओ साम्हूं जेके जबल था नज़र अचनि इन्हनि जबलनि जे पोयां हिकु ॿियो जबल आहे जंहिंजे गार में मुंहिंजा बच्चा इंतज़ार में आहिनि। सुबुह मां उन्हनि खां मोकिलाए आई हुयमि, वाइदो करे आई हुयमि, उन्हनि खे चयो हुयमि शाम ज़रूर मोटी ईंदमि। मुंहिंजा बचड़ा ओ सुहिणा मुख ते हूंदा। दिलबर महिरबानी करे हिकु कलाक जी मोकल वठी ॾे, अॼु वञा पंहिंजे बचड़नि सां मिली अचां, ज़िंदगीअ जो आख़िरी दफ़ो उन्हनि खे खीर पीआरे अचां। साईं फरमायो पक मोटी ईंदी ओ सुणा तोखे सुञाणा थी तूं केरा। सुणा मां हरणी सुञाणा थी तूं काइनात जो सरदार ऐं अल्लाह जो सच्चो रसूल। ख़बर तरे वई न शिकारी आयो। साईं जन सॾु कयो शिकारी हेॾे आहे, शिकारी वेठो आहे। साईं खे न पियो सुञाणे, ॾिठे त हेड़ो हसीन, सभु चओ सुभान। घोटकिया वारा मूंखे चवण ॾे न हिन दुनिया में मुंहिंजे हुज़ूर जहिड़ो हसीन न आयो आहे न ईंदो। जेके ॾाढ़ी पंहिंजे मुंहं ते न रखंदा आहिनि, बाऊं ॿधी मां उन्हनि खे सम्झाइण आयो आहे। तोखे शैतान बरगलायो आहे, तोखे दिलि में शैतान ख़्याल विधो आहे त ॾाढ़ी लख रखंदुमि त सुहिणो न लॻंदो। ही कुरान मुंहिंजे मथे ते आहे, सभ खां वधीक सुहिणो चेहरो अल्लाह मुहम्मद जो ठाहियो। ओ घोटकिया वारा ॾाढी सुहिणी चेहरे ते न लॻे अल्लाह पंहिंजे मुहम्मद खे न ॾे। ॾाढी सुहिणी न लॻे याद अल्लाह पंहिंजे दिलबर खे ॾिए ई कोन। ॿुधो ओ दुनिया वारो ॾाढी चेहरे ते मर्द खे ॾाढी सुहिणी लॻंदी हुई, तॾहिं त अल्लाह पंहिंजे हबीब खे ॾाढी ॾिनी हुई। मुंहिंजे नौजवाननि अॼु इंडिया जा एॾा फिल्म ॾिठा आहिनि, क्रिकेटूं ॾिठियूं अथऊं, क्रिकेटरनि खे सुहिणो था सम्झनि, इंडिया जे अदाकारनि खे सुहिणो सम्झी वेही रहिया, पंहिंजा चेहरा उन्हनि जे चेहरनि वांगुरु ठाहिण में मसरूफ़। हिननि
इन्हनि खे कोई त ॿुधाए ओ इन्हनि अदाकारनि जो चेहरो सुहिणो कोन्हे ख़ुदा जो कसम मिठड़े मोहम्मद जो चेहरो ॾाढो सुहिणो अथव अचो त पंहिंजे चेहरनि खे हुज़ूर जे चेहरनि सां मिलायूं क़बर में जॾहिं मलाइका ईंदा कफन जो परे कंदा चेहरे ते ॾाढी नज़र ईंदी परे हटी वेंदा प्रोटोकॉल ॾींदा ही त हुज़ूर जो प्यार करण वारो आशिका साईं गुलज़ार अहमद आयो आहे मूंसां बि नात ख़्वान साणनि नात ख़्वान हुज़ूर जी बि सना पढ़ंदा आहिनि पर सभ खां पहिरीं पहिरीं नात ख़्वानी पंहिंजे हबीब जी अल्लाह पाण कई अथव साम्हूं विहारे करे ॼण त रब पाण तारीफ़ कई वल्लैली इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ضالًا فهدى ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمت ربك فحدث सब बैयत खणी करे चओ ॾाढियां सुभान अल्लाह सुणी जी तारीफ़ वाला पाण कई आखिरी लफ़्ज़ तई शिकारी आयो ॾिठे त सुहिणो ॾाढो सुहिणो आहे चेस मन अंत सुहिणो केरा साईं फरमायो छॾे हिनखे केरा मुंहिंजो नालो मोहम्मद आहे ही हरणी आहे मूंसां ॻाल्हाए थी अबा चुप कर हरणी चए थी मूंखे हिन शिकारीअ खां हिकिड़ो कलाक ज़मानत वठी ॾे अबा चुप कर ओ राणा तोखे चयमि न हेॾे वेही रह मांजे भरिसां वेह तुंहिंजी सिक लॻी आहे मूंखे हरणी चवे थी मूंखे कलाक जी ज़मानत वठी ॾे मोहलत वठी त शिकारी चए थो सुहिणो चेहरो त ॾाढो सुहिणो अथई पर तोखे इहा ख़बर न आहे त ही जंग जा जानवरनि वेंदा त मोटंदा कोन साईं फरमायो ज़रूर मोटंदा छो त हरणीअ मूंखे सुञातो आहे तू नसो सुञाणे हरणीअ मूंखे सुञातो अथई मोकल ॾेस मां ज़ामिन तेसि ताईं जेसि ताईं हरणी न ईंदी मोहम्मद पेर परे कंदो ई कोन शिकारी चए थो सुहिणा सोच जेकॾहिं न आई त पैसा भराए वठंदोमांइ साईं फरमायो पैसा भरे ॾींदोमांइ हरणीअ खे छॾियो अथऊं डोड़ंदी थी वञे अध कलाक जो पंधु हुयो तकड़ी तकड़ी डोड़ंदी वञी झंगनि मां ओ जबलनि मां चढ़ंदी उन कार में पहुती हीअं जो गार में पहुती आहे बचड़नि ते ज़िंदगीअ जी आख़िरी नज़र विधी थे दिल में चए थी अॼु बच्चा ॾिसां थी सुभाणे हूंदमि ई कोन अखियुनि मां लुड़क वई आया बच्चा डोड़िया आहिनि खीर पीअण जे लाइ माउ जे अखियुनि में लुड़क ॾिसी वरी मोटी आया चवनि था ओ अम्मा रोए छाजे लाइ थी ओ मुंहिंजा बचड़ो अॼु ज़िंदगीअ में आख़िरी दफ़ो पंहिंजी माउ सां मिली वठो खीर पी वठो वरी ॿीहर मां तव्हां सां मिलण न ईंदीमांव मां शिकारीअ में शिकार थी वई आहियां चवां बच्चा चवंदा अम्मा तूं त ख़ैर सलामतीअ सां घर मोटी आई आहे ओ अमड़ चए थी बहिरणी अमड़ चए थी न मोटी त आई आहियां मां मोटी ज़रूर आई आहियां पर ज़मानत ते आई आहियां अम्मा तुंहिंजो ज़ामिन केरु आहे चए थी मुंहिंजे ज़ामिन जो नालो मुहम्मद रसूलुल्लाह आहे बच्चा चवंदा जेसि ताईं सोने खे असां न ॾिसंदासीं असां बि खीर न पीअंदासीं वापसीअ में हरणी भी आई तो बचड़ा भी गॾु आया सब चओ सुभान अल्लाह बचड़ा नंढड़ा आस्ते आस्ते हलन पिया त टाइम इलाही लॻी वियो हेॾे उहो टाइम पूरो थियो शिकारी चए थो सुहिणा सिज थो लहे तूं चंदुम लम्हा चया हा टाइम गुज़री वियो हरणी न आई सुहिणा मां यादि रखजांइ पैसा भराईंदो मां न छॾींदो मां मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद मुरके पियो फरमाया ज़ामिन बीठो आ परेशान छो थो थे न आई त पैसा भरे ॾींदुमि पर ईंदी ज़रूर छो त मूंसां वाइदो कयो अथई ओ शिकारी तूं नथो सुञाणे मूंखे हरणीअ सुञातो अथई
काफ़ी देर गुज़री वई शिकारी परेशान करण शुरू कयो मदीने वारे साईं के ओ ख़बर तॾहिं पई वणनि जे झुगटे मां ईअं हरणीअ मुंहुं कढियो ओ राड़ियूं कंदी थी अचे दाहूं कंदी थी अचे साईं फरमायो शिकारी होॾे तॾिस हीअं जो शिकारीअ ॾिठो हरणी अकेली न आई आहे पर बचड़नि सूधी आई आहे दाहूं थी कंदी अचे साईं फरमायो ॿुध त सही हरणी चवे छा थी ओ सुहिणे चेहरे वारा मूंखे हरणीअ जी ॿोली सम्झ में ईंदी कोन्हे साईं फरमायो हरणी चवई थी ख़बरदार मुंहिंजे ज़ामिन खे न सताइजांइ मोट ते बच्चा गॾु आया अचण में देर थी वई आहे अलाह जो वास्तो अथई पंहिंजी जान बि घोरण आई आहियां न सुहिणे तां पंहिंजा बच्चा बि घोरण आई आहियां न सताए जाए मुझे सामने के हरणी वेझो आई उन शिकारीअ जूं अखियूं खुली वयूं हैरत में कॾहिं हरणीअ ॾे ॾिसे पियो कॾहिं वज़वा वारे चेहरे ॾे मदीने वारे साईं ॾे ॾिसे पियो ॾिसी ॾिसी करे मुंहिंजे सुहिणे खे चए सुहिणा तूं केरु हाणे सम्झ में आयसि त हीअ हस्ती आम हस्ती न आहे सभु चओ सुभान अल्लाह घोटकीअ वारो हिकिड़ो जुमिलो ॿुधायांव दिलि ठरी पवंदव चओ न सुभान क़यामत वारो ॾींहुं थींदो सभु नबी बि हूंदा सभिनी नबियनि जा उम्मती बि हूंदा बसि मां हाणे तव्हां खां दुआ सलाम करण वारो आहियां इजाज़त वठण वारो आहियां होशियार आहियो सभई क़यामत जो मैदान थींदो नबी बि हूंदा उम्मती बि हूंदा फरिश्ता पुछंदा लिखंदा लिस्टियूं ठाहींदा हा तव्हां कंहिंजा उम्मती के चवंदासीं असां आदम जा उम्मती के चवंदा असां नूह जा उम्मती के चवंदा असां ज़करिया जा उम्मती के चवंदा असां याह्या जा उम्मती के चवंदा असां अय्यूब जा उम्मती के चवंदा असां ईसा जा उम्मती जॾहिं तुंहिंजो ऐं मुंहिंजो नंबर ईंदो घोटकीअ जे हिननि आशिकनि जो नंबर ईंदो फरिश्ता पुछंदा कंहिंजा हो झूमी करे नारा हणी चवंदा असां मिठड़े मुहम्मद जा शिकारी चए तो सुहिणा तूं केरु साईं फरमायो मां अल्लाह जो सचो रसूल आहियां ओ सुहिणो तुझे सदके मां हरणीअ खे आज़ाद थो कयां जान बख़्शांसि थो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मुर्की करे हरणीअ खे चयो हरणी मुबारक हुजे मां अरबीअ में ठिड़े मुहम्मद सां ज़बान कई हुई वरी निभाई हुई ज़बान निभाइण जे करे अल्लाह इन शिकारीअ जे दिलि में इहो रहम विधो आहे तोखे इजाज़त ॾेई छॾी अथई वञ हरणी पंहिंजे बचनि सां वञी ख़ुशी ख़ुशी ज़िंदगी गुज़ार हरणी चए थी सुहिणो तेसि ताईं मां मोटी न ईंदमि जेसि ताईं मूंखे ऐं मुंहिंजे बचड़नि खे पंहिंजे कदमनि जे चुमी ॼण जी मोकल न ॾींदे हरणी आई साईं जे कदमनि ते चप रखी हो घोटकीअ वारा उन्हनि चपनि तां मां घोर वञा जंहिं सोने जा कदम चुमिया बच्चनि वरी ॿिए पेर मुबारक ते चपड़ा रखिया चुमियूं ॾेई हलिया विया जेसि ताईं वञनि पिया साईं खे ॾिसंदा पिया वञनि शिकारी चए थो सुहिणा हरणी हली वई मां न वेंदो मां छो जे मूंखे पाण सां वतियूं हलो सुहिणा अॼु खां पोइ मां तुंहिंजो आहियां साईं फरमायो पुट पढ़ो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वाशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह हरणी हलंदी हलंदी ईअं जो झंग में पुगी आहे अजीब मंज़र थी वियो शींहुं निकिरी आयो बघेड़ो निकिरी आयो ॿिया वॾा वॾा जानवर निकिरी आया हरणीअ जे चौधारी बीह रहियो ॾकण लॻी आहे हरणी अर्श ॾे मुंहुं करे चए थी ओ अल्लाह हुज़ूर जे सदके शिकारीअ खां त जान छॾाए हिते त वॾा वॾा जानवर आया बघेड़ा आया शींहं आया हाणे मुंहिंजो बचण मुश्किल आहे मां बची सघंदम ई कोन मुंहिंजा बच्चा कोन बचंदा अल्लाह मूंखे केरु बचाईंदो तूं ई बचाईंदे जानवरनि ॾिठो त हरणी टिजे थी सभिनी गॾिजी करे पंहिंजनि पंहिंजनि ॿोलियुनि में चयो हरणी मां शींहुं अॼु तोसां विढ़ण न आयो आहियां ही बघेड़ो तोसां विढ़ण कोन आयो आहे ही हाथी तोसां विढ़ण कोन आयो आहे हरणी तुंहिंजे चपनि मां मिठड़े मुहम्मद जी ख़ुशबू पई अचे असां त तुंहिंजो दीदार करण आया मां जेको कुझु चयुमि अल्लाह साईं क़बूल ऐं मंज़ूर फरमाए ऐं मुंहिंजे कलिमात खे अल्लाह साईं मक़बूल फरमाए आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ऐं मूंसां गॾु हिकिड़ो नात ख़्वान आयो आहे मुख़्तसर नात चवंदो ऐं उन खां पोइ जीअं
आलम सगोरा ईंदा वेंदा पंहिंजे पंहिंजे तरतीब सां बयान कंदा ऐं जेको नात ख़्वान नात पढ़े उन जी ख़िदमत भी कंदा कयो। 50-100 रुपया